नाज़रीन, नओं देरो में उरड़ीअ सबब वधीक हिकु ॿारड़ो फोत थी वियो। 3 ॾींहनि में फोतुनि जो अंग वधी 3 थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नओं देरो मां महरान टीवी जो रिपोर्टर अख्तर अबड़ो। जी अख्तर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाञा जेको आहे जारी आहिनि। अॼु नओं देरो भरिसां नओं ॻोठ में ॻोठाणे पोरियत नूर मोहम्मद सूमरो जो 5 वरनि जो ॿारड़ो आहे अली अब्बास सूमरो। उहो फोत थी वियो आहे उरड़ीअ वॻे 3 ॾींहंनि अंदरि। अरशद जोगी ऐं साॻी घर जी जेको आहे त ज़ैनब जोगीअ जे फोत थियण खां पोइ 3 ॾींहंनि अंदरि उरड़ीअ वॻे फोत थियल जो तादाद जेको आहे त 3 थी विया आहे। इन ॾिस में नूर मोहम्मद सूमरो जो चवणु आहे त कुझु ॾींहं पहिरियां संदसि नंढे पुट अली रज़ा खे उरड़ी ज़ाहिर थी, जंहिंखे लाड़काणे ॿारड़नि जे माहिर डॉक्टर अमाला शेख जे हॉस्पिटल में दाख़िल कयो वियो, जंहिंखां पोइ उनजी तबियत बहितर थी मस त अली रज़ा खे उरड़ी ज़ाहिर थी, जेको उरड़ीअ सबबु फोत थी वियो आहे। होॾां केतिरा ई ॿारड़ा आहिनि जेके उरड़ीअ में मुब्तला थी विया आहिनि। महरान टीवीअ ते ख़बरूं नशर थियण खां पोइ सिहत खाते पारां पंहिंजूं टीमूं जेको आहे त रवानियूं कयूं वियूं आहिनि। गरीबाबाद महले में अॼु खां उन वैक्सीनेशन जेको आहे त शुरू कई पई वञे। जॾहिं त फोती थियल ॿारड़नि जे तॾहिं ते हिन वक़्त ताईं को बि चूंडियल नुमाइंदो तोड़े इंसानियत सां प्यार कंदड़ को बि माण्हू जेको आहे त उन्हनि वटि न पहुतो आहे, जंहिं करे उन्हनि जे घरनि में मायूसी थियल आहे। जॾहिं त नोंदरो ऐं उनजे भरपासे में केतिरा ई उरड़ीअ में मुब्तला जेके ॿार आहिनि उहे हिन वक़्त बि मौजूदु आहिनि। शहरनि जो मुतालबो आहे त हिकु दफ़ो ॿीहर उरड़ीअ जी वैक्सीन करे ॿारड़नि जे हयातनि खे बचायो वञे। जी अख्तर, अवां जी महिरबानी।